હવે छा मसलो आहे भाउ? मसलो इहो आहे त इहो असांजे ज़मीन जो मसलो आहे। कोर्ट में केस हलंदा, हिकु चकर असां कोर्ट में केस खटिया आहिनि। तपेदार असांखे ॾिनी आहे ज़मीन, रिकॉर्ड असांजो आहे। हीउ सिंगार माडण राति इहो छा कयो जो मुंहिंजी कहिड़ी ॿोड़ी अथई, मूंखे सुबुह जो ट्रैक्टर वाराइणो हो, किराक ॾिना, राति आयो आहे जेको आहे कोई हथियार खणी माण्हू को या मुंहिंजी धमकियूं ॾिनी अथनि। ऐं असांखे सम्झ ई ॿोड़ी ज़मीन ॿोड़े आहे, हर शइ हू करे आहे, हथियारनि सां माण्हू असांखे धमकियूं ॾिनी अथनि। ज़मीन असांजी आहे, पिरापटी असांजी आहे। घणी ज़मीन आहे तव्हांजी? ज़मीन असांजी 25 एकड़ आहे। 25 एकड़नि ते कब्ज़ो थो करणु चाहे? 25 ज़मीन असांजी सत माण्हू जेको हथियार घुमंदो वठे ऐं जेको हारनि खे जलींदो पियो थो वठे, असां इंसाफ़ कयो वञे। करे करे पुलिस सघो थो धमकियूं ॾियारे, कॾहिं काथो थो ॾियारे, असां उनजा भाइर आहिनि, उनजो चाचो आहे, उनजो मारोटो आहे, गॾिजी जेको आहे सो ऐं ॿिया माण्हू हुजे उन सां गॾिजी हथियार खणी असांजे ॿनिनि ते हारनि खे धमकियूं पिया था ॾियनि। ऐं राति छा थियो आहे, 15 माण्हू वठी तव्हां जेको आहे खंडु हणी, गैर क़ानूनी जेको आहे उहो शाख खे खंडु हणी असांजूं ज़मीनूं जेके असां सुबुह सां जेको आहे उनखे हर बार आयो आहे, उनखे नाड़ी पिया करायूं, उनखे खिरा पिया करायूं, उनखे असांखे सॼनि खे जेको आहे सो ई ॿोड़े वियो आहे। असांखे इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ खपे। असां SP खेरपुर, SHO मीरवार, DSP खेरपुर ऐं साहिबी सगोरनि खे अर्ज़ु था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे, इंसाफ़ कयो वञे।